अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां जो पंहिंजो यूट्यूबर सुहेल पीरज़ादो ऐं अॼु मूं सां गॾु आहे मोहम्मद यासीन शर ऐं हिन जो हिकिड़ो यूट्यूब ते चैनल आहे मोहम्मद यासीन शर जे नाले सां। दोस्तों असां जीअं तव्हां सां रिक्वेस्ट आहे त तव्हां मोहम्मद यासीन शर जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। ऐं दोस्तों मां अॼु जेको आहे सो अकरी चौदगी ऐं करूंडीअ जे भरिसां आहियां ऐं हुते हिकिड़ो पार्क आहे, हुन में असां हींअर वेठा आहियूं। ऐं जीअं त अब्दुल सत्तार लाड़ आहे, हुते हिकु फिल्म जी शूटिंग थी आहे ऐं भाउ यासीन शर साहिबु असां सां हुते मिलणु आयो आहे। ऐं हेॾां हीअ असांजो भाउ अली रज़ा महेसर। साईं छा हाल आहे? साईं ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। साईं ख़ुशि थिया हो? तबियत सही आहे? तव्हां ख़ुशि आहियो? साईं ख़ैर लॻो पियो आहे। साईं तव्हांजो लाड़काणे में तमामु शूटिंग सुठियूं हूंदियूं, सत्तार लाड़ साहिबु जेको यूट्यूब ते रखंदो हुयो। जी सर। उन हवाले थोरो ॿुधायो त तव्हां हुते कहिड़ो कहिड़ो कमु कंदा हुओ? साईं असां पहिरियों त फिल्म खां स्टार्टिंग कईसीं। जी जी। हुन खां बाद में राज राणीअ में तमामु सुठो करे आया आहियूं। हुन हिसाब सां वरी हाणे अॼु आया आहियूं अकरी चौदगीअ ते। जी जी। हुते फिल्म जी शूटिंग हली रही आहे सत्तार लाड़ मजूअ जी। सही। ऐं हिन फिल्म जो नालो आहे ज़िद्दीलो ऐं हिन फिल्म में भाऊ जो कैरेक्टर बि आहे शायदि। साईं उहो कहिड़ो कैरेक्टर आहे तव्हांजो? मुंहिंजो साइड हीरे जो कैरेक्टर आहे, तमामु सुठो कैरेक्टर आहे जेको असां निभाए रहिया आहियूं। ऐं मोहम्मद यासीन शर साहिबु तव्हां कुझु चवणु चाहींदव? साईं असां पंहिंजनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे लाइक कनि, कमेंट्स कनि ऐं सब्सक्राइब कनि त उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी थी पवंदी। ऐं मोहम्मद यासीन शर साहिबु तव्हां घणे टाइम खां वठी यूट्यूब जी फील्ड में आया आहियो? साईं असांखे हिन फील्ड में 4 खां 5 महीना थी वेंदा असां यूट्यूब ते अची विया आहियूं। को तव्हांखे रेस्पॉन्स मिलियो आहे यूट्यूब मां या कुझु वग़ैरह तव्हां अर्निंग कयो पिया? न साईं अर्निंग वग़ैरह अञा ताईं कोन कई आहे, बाक़ी यूट्यूब ते सब्सक्राइबर व्यूज़ माशाल्लाह सुठा पिया अचनि। ऐं जिन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उहे दोस्त सब्सक्राइब कनि। जंहिं कयो आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जो असांजे चैनल ते विज़िट कनि पिया। जी। ऐं जेकी तव्हां स्टोरियूं ठाहियो पिया अदाकारनि जे बारे में वग़ैरह, उहे तव्हांखे स्टोरियूं किथां मिलंदियूं आहिनि? साईं उन्हनि अदाकारनि सां असां राब्तो कंदा आहियूं, उहे असांखे पंहिंजी स्टोरी वग़ैरह जे बारे में ॿुधाईंदा आहिनि त असां हीअं हितां कमु शुरू कयो ऐं हीअं फिल्म रिकॉर्ड कंदा हुआसीं, असांजी हीअ माज़ी हुई हिन हवाले सां। ऐं दोस्तों पछाड़ीअ मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त मोहम्मद यासीन शर जेको आहे तमामु महिनती छोकिरो आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो वीडियो अपलोड करे पियो। मां बि हिन जो यूट्यूब चैनल वॉच कंदो आहियां ऐं तमामु बहितरीनु यूट्यूब चैनल आहे। ऐं दोस्तों असांजी रिक्वेस्ट आहे त हिन चैनल खे तव्हां सब्सक्राइब बि कंदा, लाइक बि कंदा ऐं कमेंट बि कंदा। वॾी महिरबानी भाउ जी।